टंडोजाम में भी सिंधी सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। टंडोजाम में सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते सकाफ़ती ॾियारे जी मरकज़ी रैली सिंध ज़र यूनिवर्सिटी कॉलोनी मां निकिती, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी टंडोजाम प्रेस क्लब ते पहुती, जिते मरकज़ी तक़रीब मुनक़िद कई वई। मरकज़ी तक़रीब में सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि ऐं अॻवाननि खां सवाइ सिंध ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम ज़रई तहक़ीक़ाती इदारो ऐं ॿियनि इदारनि जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते टंडोजाम वासियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जो पुरानी सकाफ़त आहे जेका हज़ारनि सालनि खां हलंदी थी अचे, ही सिंधी टोपी अजरक पाए असां हिते जेको ॿधी जो इज़हार कयूं था, असां ही ॿधी जे इज़हार करण खां अलावा ही जेको सिंध ते जेके कैनाल ठाहिया पिया वञनि, असां उन जी मज़म्मत करियूं था। सिंध टीवी जेको सलगन रखियो आहे, सिंधु दरिया मुआशी आहे, इहा हक़ीक़त आहे त सिंधु दरिया असांजो मुआशीअ जी रीढ़ जी हॾी आहे। अज़ीम धरती जी जो क़दीम सकाफ़त आहे असां वटि, दुनिया में तमामु पुराणी सकाफ़त आहे सिंध जी, ऐं अमन पसंदि असांजी धरती आहे। असां वटि तमामु मोहबत ऐं प्यार जी धरती आहे, सूफ़ियनि जी धरती। जीअं त अॼु टंडोजाम में सिंधी सकाफ़त ॾींहुं असां जोज़ो खरोश सां मल्हाए रहिया आहियूं। असांजे इहा सिंधियुनि जी ईद वांगुरु आहे। हीअ असां हिते एकता ॾियारो मल्हाईंदा आहियूं ऐं ॿधी जो सबूत ॾींदा आहियूं, ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी जो टंडोजाम प्रेस क्लब ते गॾु थी करे तमामु घणी अॼु ख़ुशी महसूस पई थिए। असां हर साल जीअं मल्हाईंदा आहियूं, मल्हाईंदा रहंदासीं। असां उन्हनि इहो ई वज़म वधायो आहे, इहो ई अज़म वधायो आहे त जेका पंहिंजी धरती आहे ऐं पंहिंजी जेका सिंधू महेशियत आहे, उन सां असांखे बेता प्यार आहे ऐं इहा मोहबत जो इज़हार हमेशह कंदा रहंदासीं। कैमरामैन आसिफ अली सां गॾु गुलाम मुर्तज़ा चांडियो, सिंध टीवी न्यूज़ टंडोजाम।